नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त मेरा नाके जे वेझो लियारी एक्सप्रेस पुल तां गाॾी हेठि किरी पई है, जंहिं सबबि 4 माण्हू फौत थी विया आहिनि। पुलिस मूजिब हादसे जो शिकार थींदड़ गाॾी में ॿारनि समेत 3 माण्हू सवार हुआ। गाॾी में सवार माण्हू त मौजाने तौर ते बची विया, पर पुल जे हेठां वेठल 4 माण्हू अजल जो शिकार थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थी पियो। पुलिस ॿुधायो त हादसे जो शिकार गाॾी जा माण्हू शेरशाह जा रवासी आहिनि ऐं हैदराबाद खां अची रहिया हुआ त पुलिस गाॾी में सवार ॿिन्ही माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं उनजी शुरुआती बयान भी रिकॉर्ड करे वरितो। गिरफ़्तार ड्राइवर जे बयान मूजिब एक्सप्रेस वी ते अचानक का शइ संदसि गाॾी साम्हूं अची वई, जंहिंखे बचाईंदे गाॾी बेकाबू थी वई ऐं लियारी एक्सप्रेस वी ते साइड में वेठल माण्हू गाॾी जे ज़द में अची विया आहिनि। पुलिस मूजिब हादसे में अजल जो शिकार थींदड़ ज़ख़्मी माण्हू लियारी जा ई रवासी आहिनि, जॾहिं त हादसे खां पोइ ॿार खे संदसि वारिस खणाए विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।